भाइरो भेनरो जीअ सिंध। अॼु पाण ॻाल्हाईंदासीं त क़ौमूं पंहिंजे समाज ऐं क़ौमी इर्तिका जे अमल खां धार थींदियूं आहिनि, परे हटी वेंदियूं आहिनि, या उन्हनि खे पर भरो करे धिके बीहारियो वेंदो आहे, त उन वक़्तु उन क़ौम ऐं समाज जी हालति छा थींदी आहे। ग़ुलामीअ जी हिकिड़ी बदतरीन शिकिल इहा बि हूंदी आहे त उहा क़ौम पंहिंजे मुआशी वसीलनि खां कटे परे बीहारी वञे, उहा क़ौम पंहिंजे सियासी तारीख़ी अमल खां कटे ऐं परे बीहारी वञे, ऐं उन ॿिनि ॻाल्हियुनि जे करे, यानी जॾहिं तव्हां को बि मुआशिरो, का बि क़ौम जेकॾहिं पंहिंजे सियासी अमल खां कटियल आहे, यानी सियासी अमल सियासत उन जे मफ़ादनि वारी न हुजे, सियासत उन जे मफ़ादनि जे उबतड़ कई वञे, ऐं जेके मुआशी इख़्तियार ऐं मुआशी वसीला आहिनि उन्हनि ते का क़ाबिज़ धुर ऐं चंद दलाल उहो जेको फुरलुट कनि, इस्तेहसाल कनि, त समाज में इज्तिमाही तौर ते हिकिड़ी वेगाणप, फ्रस्ट्रेशन, अनारकी ऐं लातालकीअ जो जेको रवैयो आहे या नफ़्सियात आहे उहा पैदा थींदी आहे। मां सम्झां थो त सिंधी माण्हुनि ते, सिंधी क़ौम ते जेकॾहिं असां नज़र विझूं था ऐं उन सियासी अख सां, तारीख़ी अख सां जेकॾहिं असीं ॾिसूं, या उहा जेका मार्क्सी अख आहे उन सां जेकॾहिं असीं ॾिसूं, त घणे वक़्त खां असांजो मुआशिरो पंहिंजे सियासी ऐं मुआशी इख़्तियारनि खां कटे परे करे बीहारियो वियो आहे। हाणे ग़ुलामीअ जी इहा हिकिड़ी बदतरीन शिकिल आहे त पंजाबी साम्राज्य हिन गैर फितरी रियासत में चंद सरदारनि ऐं जागीरदारनि खे, वॾेरनि खे, पीरनि मीरनि खे, मौलवी साहब खे, नस्ल परस्त हिकिड़े ग्रोह खे, उन्हनि खे इक़्तिदार में बार बार आणीनि था, जेके समाज जे सियासी ऐं तारीख़ी मफ़ादनि जा तर्जुमान न आहिनि। यानी उहे चंद ग्रोह, चंद माण्हू, चंद जेके से जागीरदाराना जेके घर आहिनि, उहे पंहिंजे शख़्सी मफ़ादनि जे लाइ इक़्तिदार में वञनि था, उन्हनि खे रियासत इक़्तिदार में आणे थी, ऐं उन्हनि जो को ताल्लुक़ कोन्हे को त सिंधी समाज खे उन जी तालीम, उन जी सिहत, उन जी रिहाइश, उन जो रोज़गार, उन जूं जेके तारीख़ी ज़रूरतूं आहिनि, उन जे समाज जी जेका इर्तिका आहे, उन जी ॿोली, यानी उहे सभु शयूं जेके हिकिड़े समाज ऐं क़ौम खे मज़बूत बीहारीनि थियूं, ऐं उहा क़ौम जेका आहे पंहिंजे समाजी ऐं सियासी इर्तिका खां पोइ हिकिड़े यानी टेक्नोलॉजीअ वारे दौर में दाख़िल थिए, छाकाणि त अॼु जे दौर जूं, अॼु जे जेके क़ौमूं आहिनि दुनिया में, उहे जदीद क़ौमूं उन वक़्तु ई पंहिंजी हैसियत हिन दुनिया में मञाए सघनि थियूं जॾहिं उहो टेक्नोलॉजी में अॻिते हुजनि। यानी ताइवान जहिड़ो नंढड़ो हिकिड़ो जीतामड़ो मुल्क आहे, पर साइंस ऐं टेक्नोलॉजीअ में एॾो एडवांस आहे जो, यानी चीन जेको आहे चए थो त जेकॾहिं ताइवान खे मां पंहिंजे कब्ज़े में न कयो त असीं बुख मरंदासीं। हुननि वटि एॾी टेक्नोलॉजी आहे ऐं थोरा माण्हू आहिनि। इन हवाले सां जेकॾहिं सिंधियुनि खे असीं ॾिसूं, सिंधी क़ौम खे, त हिकु त असीं गैर फितरी रियासत में क़ैद कया विया आहियूं 47 खां वठी, मज़हब जे धोखे जे ज़रिए, फ़रेब जे ज़रिए, पंजाबी फ़ौज जे बंदूक जे ज़ोर ते, करप्ट माफ़िया जो किरदारु थी अदा करे फ़ौज, पंजाबी फ़ौज, यानी स्मगलिंग बि इहे कनि था, जेके बॉर्डर्स ते मनशियात फ़रोशी बि कनि था, इहे तेल गैस जा जेके ईरान मां स्मगलिंग थिए थी उहे बि पाण कनि था, क़ौमुनि जो जेको रतु जेको आहे उहो चूसीनि था पिया। हिननि जा जेके बि मनसूबा आहिनि, जेके बि हिननि जा कंस्ट्रक्शन जा, उन्हनि जे ज़रिए सिंध जे शहर, नंढे वॾे शहर में कब्ज़ो करे, प्लाटिंग करे उहो जेको खपाइनि था। हर नंढे वॾे शहर में जेके, या ॻोठ में दरियाहनि जे किनारनि ते जेके असांजूं ज़मीनूं आहिनि उन्हनि ते बि हिननि जो कब्ज़ो आहे। यानी कंहिं ॿुधाए पिए त 82 खां वधीक जेके हिननि वटि फैक्ट्रियूं आहिनि फ़ौजियुनि वटि। त हाणे उहो समाज, सिंधी समाज, जंहिंजा मुआशी वसीला पंजाबी पाकिस्तान जे नाले में, फ़ौज जे नाले में, ISI जे नाले में,
लुटीनि ऐं फुरीनि त उहो मुआशिरो जेको आहे सो वेगाणप ऐं हिकिड़ी लातालकीअ जो, जीअं अॼु असीं चऊं था न तनक़ीद हिकिड़ो आम माण्हू सादो माण्हू करे थो त उहा सिंधी माण्हू जेके आहिनि पंहिंजे क़ौमी ऐं तारीख़ी मफ़ादनि ते ईअं जिंबी छो नथा बीह रहनि, छाकाणि त उन्हनि खे हिकिड़ी प्री प्लान वेगाणप ॾांहुं धिकियो वियो आहे। हाणे शहरनि में बि सिंधियुनि खे न कारखाने में अचणु ॾियनि था न कारखानो हणणु ॾियनि था। यानी हीअ ॻाल्हि हिकिड़ी ख़ासि आहे त जेकॾहिं को वॾेरो सिंध जो को इतफ़ाक़ी 7,000 मां अगरि गैरत करे बि हुजे पर उनखे सिंध जे कराची हैदराबाद खां सवाइ कंहिं बि ॿिए ज़िले में कारखानो हणणु कोन छॾींदा, छाकाणि त उन सां सिंधी माण्हू सुधरंदा। सिंध हिकिड़ी इर्तिक़ाई अमल में दाख़िल थींदी, तंहिंजे करे उहो करणु न छॾींदा। हिकिड़े पासे ॿाहिराड़ीअ में उत्तर सिंध ॾे तव्हां वञो, यानी मुख़्तलिफ़ क़बीला माण्हुनि खे क़बीलनि में रखियो वियो आहे, उन्हनि जो ॾोह कोन्हे को। हे रोज़ु असीं ॾिसूं था सोशल मीडिया ते त बाबा हे शर, हे माछी, हे जागीराणी, हे जतोई, हे चांडिया, हे मगसी, हे जेके बि ज़ातियूं आहिनि, हे चाचड़ आहिनि, हे जेके आहिनि से फलाणा आहिनि, यानी इन्हनि खे न त उत्तर में को स्कूल आहे, न अस्पताल आहे, न रोड, न रस्तो, उन्हनि खे पोइते धिकियो वियो आहे। जेके तेल ऐं गैस जा ज़ख़ीरा निकिरनि था उत्तर में, उते बि पंजाबियुनि खे हाणे आबाद कयो वियो आहे। हाणे सिंधी माण्हुनि खे तव्हां उहो जहालत ॾे धिकींदो, क़बाइलियत ॾे धिकींदो, बिरादरियुनि ॾे धिकींदो त उन्हनि जी सोच महदूद थींदी। ज़ाहिर आहे ॿिनि ॻोठनि में ॿिनि मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा माण्हू वेठल आहिनि, उहे विढ़ंदा हिक ॿिए सां बनीअ ते, ॿारे ते, भेल ते, हिन ते, छाकाणि त उन्हनि में उहो जेको शऊर आहे उहो पैदा थियणु नथो ॾिनो वञे। तंहिंजे करे हिकिड़े पासे चवनि था ऐं पोइ वरी ॿिए पासे प्रोपेगेंडा बि कनि था, यानी सिंधी माण्हुनि जे लाइ हिकु पासे उहे क़बाइलियत में धिके असांखे पाण में विढ़ाइनि था, ॿिए पासे दुनिया में वरी अचे त पंजाबी ॾाढो ठठ था चवनि था वाह सिंधी त सारे धाड़ेल हैं, डाकू हैं। इन करे मां सम्झां थो त हिकिड़े पासे इहा मुसीबत आहे असांजे लाइ, ॿिए पासे शहरनि में जेको धारी आबादी जंहिं तरीक़े सां विहारी अथनि या जेके ज़मीनुनि ते कब्ज़ा फ़ौज करे थी, त सिंधी समाज खे उन जे मुआशी अमल मां ऐं सियासी इख़्तियार मां बेदख़ल कयो वियो आहे। तंहिंजे करे सिंध हींअर वेगाइण लॻी पई आहे। सिंधी माण्हुनि खे सम्झ में नथो अचे छा